अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु सलासून शहरा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, सोहणे लाल कलंदर जे नगरीअ में रब्बे ज़ुल जलाल जा अणगणिया अणखुट एहसान कंहिं न कंहिं बहाने सां ई सही हाज़िरी अल्लाह नसीब फरमाए। अॼु जी महफ़िल ज़िक्र जी महफ़िल दुरूद जी महफ़िल अल्लाह जे करम अल्लाह जी रज़ा
ऐं मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मुहब्बत के हासिल करण जी महफिल। ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। करण वारी हिक ज़ात आ, कायनात जो खालिक हिकड़ो आ, केर अल्लाह। मालिक भी हिकड़ो आ, अल्लाह। कायनात के हलाइण वारो अल्लाह। लेकिन उन करीम रब जे जरा कुदरत ॾे निहारियो तो मुंहिंजो अल्लाह जंहिंखे चाहींदो आ, जंहिंला चाहींदो आ, जीअं चाहींदो आ, ईअं थींदो आ। अल्लाह खे आ ॻाल्हि वणी, बहानो अमड़ जो ठहियो, वरन किरड़ फ़कीर बलाल, अब्दुल हफीज़ बलाल, मियां अल्लाह वसायो ऐं इनायत फ़कीर बलाल। ज़ाहिरी बहानो त ठहियो उन्हनि जे अमड़ जे सालियाने ख़ैर जो, बख़्शिश जे लाइ दुआ जो, लेकिन थोरो गौर कयो त छा अॼु फ़क़त उन जी बख़्शिश थींदी या ख़ुदा हज़ारनि खे मुआफ़ कंदो? थोरो तवजह कयो त छा अॼु फ़क़त अब्दुल हफीज़ बलाल, किरड़ बलाल, अल्लाह वसायो फ़कीर इनायत बलाल जे अमड़ जी रुगी बख़्शिश थींदी या जेके आया हूं कोई ख़ाली न वेंदो? हिकिड़े मिंट जे लाइ जॾहिं न इहो तव्हां सां दिलि में ख़्याल कंदासीं त यकीन थी वेंदो त अल्लाह सबबनि जो मोहताज नाहे, ख़ुदा सबब बनाईंदो आहे। तव्हां सां सबब जा मोहताज आहियूं, सबब बनियो त अब्दुल हफीज़ फ़कीर बलाल उन जे भाइरनि अमड़ जे लाइ, ईसाले सवाब जे लाइ दुआ कराई, तव्हां सां सबब तलाश कयो। मुंहिंजो अल्लाह इन सबब जो पैदा कंदड़, इन सबब खे बनाईंदड़, उन्हनि जे दिलनि में इहे ॻाल्हियूं विझंदड़। यादि रखी छॾियो दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं न अल्लाह जे कुर्ब जी रहमत वसंदी आहे त उहा फ़क़ति गुलनि ताईं महदूद कान हूंदी आहे, भर में जेकॾहिं कंडा हूंदा आहिनि उन्हनि खे बि रंग लाइ पोइ वेंदी आहे। इहा हक़ीक़त आहे या न? बेशक कोई शक न आहे, इन ॻाल्हि में शक न आहे त सबब बनियो आहे मियां बलाल दोस्तनि जे अमड़ जे ईसाले सवाब जो। लेकिन अॼु महरूम तुंहिंजूं असांजूं अमड़ियूं मुको न थींदियूं इंशाअल्लाह ताला। यादि रखी छॾ, जन जे अब अम्मा दुनिया छॾे विया आहिनि, अॼु उन्हनि जो बि बेड़ो इंशाअल्लाह ताला पार थी वेंदो। चओ इंशाअल्लाह ताला। जन जा अबो अम्मा ज़िंदा आहिनि, बस रुगी तूं दिल में ख़्याल मज़बूत करे वेझा, अल्लाह कंदो त उन्हनि जो बेड़ो बि पार थी वेंदो। ऐं जॾहिं न अबे अम्मा जो बेड़ो पार थींदो आहे त ॿुधाए त हुनजो औलाद पोइ ते रहंदो? ॻाल्हाए मुस्लमान। बस फ़क़ति एतिरी देर आहे त तूं थोरो हिन दिल ऐं दिमाग़ खे दुनिया जे ख़्यालनि खां आज़ाद कर, कुझु घड़ियुनि जे लाइ, पोइ वरी तुंहिंजी मर्ज़ी आहे। छो त वेठा आहियूं सौदो करण जे लाइ। छा जे लाइ वेठा आहियूं? सौदो करण जे लाइ। जे सौदे करण जी नियत अथई, नफ़ो पोइ ॾिसजां, नफ़ो नुक़सान त सौदे खां पोइ ख़बर पवंदी आहे न। सौदे करण जे लाइ जिन्स जो आणणु ज़रूरी आहे। हाणे हे फ़कीर तोखे अर्ज़ थो करे त उहा जिन्स कहिड़ी आहे? उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि। उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि, जेका ख़ुदा सभिनी खे ॾिनी आहे। आहे को जेको चवे त मूंखे दिलि कान्हे? को चई सघे थो मूंखे 1000 कोन्हे, को चई सघे थो मूंखे 500 कोन्हनि। दिलि मुंहिंजे अल्लाह सभिनी खे ॾिनी आहे। इन दिलि जे जिन्स जो सौदो करण जे लाइ इन दिलि खे कुझु घड़ियूं आज़ाद कंदे।
ॻाल्हाईंदो अच। जेसिताईं तूं ॻाल्हाईंदे न मां अॻिते न हलंदुमि, तोखे ॻाल्हाईंदुमि। इहा जेका तुंहिंजी दिलि आहे इनखे कंहिं बनायो आहे? ॻाल्हायो, बनाइण वारो केरु आहे? अल्लाह। तुंहिंजे दिलि खे बनाइण वारो मुंहिंजो अल्लाह। अल्लाह मिलंदो किथे? ॻाल्हाए काथे मिलंदो? जेके चवंदा ख़ुदा मके में मिलंदो, भले सॼी उम्र मके में वेठा हुजनि। मदीने जो यार काथे मिलंदो? ॻाल्हाए काथे मिलंदो? खोले चओ। ख़ुदा खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, मदीने जे ताजदार खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, काइनात खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, दुनिया जे रंगनि खे ॾिसणो अथई तॾहिं बि इते, दुनिया खे ॾिसणो अथई इते, आख़िरत खे ॾिसणो अथई इते। जेको कुझु ॾिसणो अथई, हे जेको न तूं 6 फुटनि जो रब तोखे बनायो आहे, इहो अल्लाह ईअं कोन बनायो आहे। पूरी काइनात ख़ुदा तुंहिंजे हिन वजूद में समाई आहे, पूरी काइनात। पर ख़ुदा करे तोखे शल सम्झ अचे। मुस्लमान 10-20 साल अॻु में जॾहिं असांजा उलमा अहले सुन्नत इहा ॻाल्हि चवंदा हुया त हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैह हिकिड़ो कौरे में हिंदुनि जो पूरो तलाउ पाणीअ जो बंदि कयो हो, त बाक़ी दोस्त बाक़ी कंपनियुनि वारा अजीब ॻाल्हियूं कंदा त यार ॾिस ॻाल्हियूं कीअं था कनि हे अल्लाह जे वलियनि जा ग़ुलाम। कौरे में कॾहिं दरिया पाणीअ जो पियो। ओ मुसलमान यादि रखी छॾ, जीअं वक़्तु गुज़रंदो वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। अल्लाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे बुलंदो बाला कंदो। अॼु तुंहिंजे हथ में हीअ पादर खां बि नंढड़ी मोबाइल आहे। ॿुधा कौरो वॾो आहे या मोबाइल वॾी आहे? ॾिनो जवाब ॾियो, कहिड़ी शइ वॾी आहे? कौरो वॾो या मोबाइल वॾी आहे? कौरो वॾो आहे। कौरे में त अल्लाह जे कामिल वली हिकिड़े तलाव खे बंदि कयो। मां तोखां थो पुछां, हिन हथ जेतिरे टुकड़े में सॼी दुनिया बंदि आहे या नाहे? जवाब ॾे। जेको चवे नाहे उथी बीहे त मां ॾसियांसि त कीअं बंदि आहे। हिन पादर जेतिरे टुकड़े में रुगी सिम जो ज़रड़ो विझ, उन सिम में रुगी पेक शर्त आहे त सिम विझ ऐं इंटरनेट जो पैकेज कर। वॉइस हलाइण नथी अचे तॾहिं बि परवाह नाहे। हिन निभागीअ में वॾो राज़ रखियल आहे। हथ नथो हले परवाह नाहे, पढ़ियल नाही तॾहिं बि परवाह नाहे, लिखण नथो अचे तॾहिं बि परवाह नाहे। रुगी वॉइस मैसेज चओ मां अमेरिका जो न्यूयॉर्क ॾिसण थो चाहियां, चई हिकिड़ो सेकंड अञा ज़ुबान पोइते कंदे कंदी टिड़ित चवंदई अचे ॾिस, चवंदई अचे ॾिस, काथे तूं सेवण में, काथे न्यूयॉर्क। हाणे मूंखे जवाब ॾे त हिन हिकिड़े पादर खां बि नंढड़े लोह जे टुकड़े में दुनिया जे इल्म वारे सॼी दुनिया खे बंदि करे छॾियो आहे। रुगी तुंहिंजे वात खोलण जी देर आहे। जेकॾहिं दुनिया जे इल्म वारो सॼी दुनिया खे हिन पादर जे टुकड़े में बंदि करे सघे थो, छा मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा हिन सीने में काइनात खे बंदि नथो करे सघे? जवाब ॾियो, जवाब ॾे। नथो करे सघे छा? करे सघे थो, पर शर्त आहे। हिन में त अंग्रेज कंहिं साइंसदान बंदि कई आहे न, पर जे तोखे हलाइण ई न ईंदी त पोइ तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे, तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे। हीअ दिलि बि जे तोखे संभालण न ईंदी न, पोइ तोला मास जो टुकड़ो आहे। पर ख़ुदा जो कसम, जेकॾहिं हिन दिलि जी न संभाल जी तोखे ख़बर पइजी वञे, हिन दिलि जे न हक़ीक़त जे राज़ जी तोखे ख़बर पइजी वञे, त तूं काथे बि हुजी, तूं काथे बि हुजी, महबूब तोसां गॾु आहे। तूं काथे बि हुजी, मञा थो त तुंहिंजे लाइ हितां खां उॾामण मदीने ॾाढो मुश्किल आहे, पर मदीने जे ताजदार खे तो वटि पहुचण मुश्किल न आहे। मञा थो हितां वञी करे तोखे काबतुल्लाह जो दीदार करणु ॾाढो तोला मुश्किल आहे, तवाफ़े काबा करणु ॾाढो मुश्किल आहे, पर काबे जे मालिक खे तो वटि पहुचणु मुश्किल। ॻाल्हि तो वटि पहुचणु मुश्किल नाहे। जे नथो सम्झणु चाहीं, वेठो त सुहिणे सुहिणे कलंदर जे नगरीअ में हई,
जेके न दुनिया खां अलाए किथां था रड़ियूं कंदा अचनि तो हितां वारे खे ख़बर ई कान्हे का थींदो आहे पाणीअ मथे झूपड़ा मुंहुं रख वञ मरण। मां तोखां थो पुछां, हारून रशीद बादशाह जॾहिं हज लाइ पियो वञे ऐं मुराक़बो करे इजाज़त घुरी, आशिक ईअं कंदा आहिनि वींदा पोइ न पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। आशिक ईअं कंदा आहिनि वींदा पोइ पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। विझी मुंहुं मूननि में गोॾड़नि में कंधे हेठि करे इजाज़त घुरी त इजाज़त मिले थी। इजाज़त मिली पर मिली कीअं? अच भली पर विख विख ते सजदो कंदो अच। अच भली पर ॻाल्हा ॻाल्हा अच भली पर कीअं अच? विख विख ते सजदो कंदो अच। विख विख ते सजदा कंदो वञण वारो नेठि वञी पहुतो। जेको विख तवज्जो सां ॿुधिजां, जलसे जो मक़सद छा आहे? जलसे जो मक़सद छा आहे मुंहिंजा दोस्त? गुल होवे त खुशबू करे, न त बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे त वफादार होवे, बिना वफा दे यार केहा। अरे दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। ही मक़सद था, ही बेमक़सद ना। हेतरी जमायत खे गॾु करण, हेतिरो परे खां अचण, लखे रुपया ख़र्च करण, ही बेमक़सद ना है। अज़ीज़ाने मन, जंहिं वक़्त में हारून रशीद बादशाह विख विख जा सजदा कंदो 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 काथे पहुतो? चो मके। काथे पहुतो? ॻाल्हा ॻाल्हा काथे पहुतो? मके में पहुची जॾहिं हरम काबा में पहुतो, ॾिठी दुनिया तवाफ पई करे। दुनिया छा पई करे? ॻाल्हायो छा पई करे? अखियूं खोल, अखियूं खोल। दुनिया तवाफ पई करे। हारून रशीद जे दिल में ख्याल आयो, दुनिया त तवाफ करे पई, पर मां थोड़ो वरी मुंहुं मूननि में विझी गोॾनि में विझी करे वरी ॾिसां त सही त तवाफ दुनिया करे छा जो पई। काबो मौजूद आहे या रुॻी दीवारूं मौजूद आहिनि? तवज्जो कर। जेको बादशाहीअ में वेही करे कंधो हेठि करे इजाज़त वठी सघे पियो त उनखे उते वेहण खां पोइ दीदार बि, ॻाल्हा ॻाल्हा दीदार बि, हर ॻाल्हि दलील लाइ रब जो क़ुरान पढ़ण लाइ तयार आहे। सजण साईं जो फ़क़ीर तू रुॻी ॿुधण जी पाण में वुसअत पैदा कर। अज़ीज़ दोस्तो, जीअं जो कंधड़ो हेठि करे ऐं अखियूं बंदि करे, जॾहिं कंध बि हेठि कयईं अखियूं बि बंदि कयईं, ॿुधाए त पोइ दीदार छा सां कई? हे त अखियूं बंदि थी वयूं, हे कंध बि हेठि थी वियो, हाणे दीदार त करे पियो। छा सां पियो दीदार करे? ॻाल्हा ॻाल्हा छा सां पियो दीदार करे? के वेझड़ा बि दूर, के वेझड़ा बि दूर, अल्लाह के दूर बि औदास परी। के चढ़न नचित ते, के विसरन नमूर। जिय में कुंडी पूर, तिय मूसी बणा सुपरी। छा बोदले जी हकीकत ॿुधी थई? विसरी वई थई छा ॻाल्हि? जवाब ॾे। छा इहा मज़ाक हुई? छा इहो कूड़ हुयो या हकीकत हुई? मुंहुं मूननि में विझी कंधड़ो हेठि करे अखियूं बंदि करे, छो त हे अखियूं हलाल भी ॾिसन, हराम भी ॾिसन, कारो भी ॾिसन, गोरो भी ॾिसन, पर जॾहिं ही अखियूं खुलंदियूं हन रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही अखियूं सभु कुझु ॾिसंदियूं हन, ही अखियूं रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही तुंहिंजा कन, जनला सोणे लतीफ़ फरमायो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, तिहां पोइ सुणे जो ॻाल्हियां पिरियां संदे पार जूं,
घड़ी खन हिनन कनन खे इजाज़त दे उहे अंदर वारा कन खोल हिनन अखड़न खे इजाज़त दे जरा दिल वारी अख खोल त ख़बर पवई वेठो फर्श ते हां दीदार काथों जा था थियन कर न सौदो करणो पवंदो कुछ कलाकन मिंटन जे ला दिल जो सौदो करणो पवंदो मां दिल जी गाल पे कई हारून रशीद बादशाह विख विख ते सजदा कंदो आयो काथे चो काबतुल्लाह जे हरम में वेठो काबे जे हरम में मुंह मुनन में विझी करे अखड़ियूं बंद करे हे अखड़ियूं बंद करे जेडी मल हिनन अखिन सां ॾिठई दुनिया तवाफ करे रही मगर काबे जो जेको रूह हकीकत उहा मौजूद नाहे अर्ज तो करे मुंहिंजा साईं यार काॾे वयो आ गाला गाला यार काॾे वयो आ काबो काॾे वयो आ दुनिया त तवाफ पई करे दुनिया तवाफ करे रही आ मगर अखिन वारो ॾिसी रहियो आ काबे जूं दीवारूं मौजूद काबे जी हकीकत मौजूद नाहे काबे जी उहा रूहानियत मौजूद नाहे उनखे ॾेखारण वारो ॾेखारे रहियो आ राज़ कहिड़ो आ हिकिड़ो उहो ॼाणे ॿियो मालिक ॼाणे ॾिसण वारो ॼाणे ॾेखारण वारो ॼाणे असां तो ॿुधी ॾिसी ॻाल्हि पिया कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा साईं विख विख ते सजदा करायई हाणे इहो दीदार बि करा उहो उते ई वेठो आ ॾिसे थो त काबो मके खां ॿाहिरि वञी रहियो आ काॾे वञी रहियो आ मके खां ॿाहिरि वञी रहियो आ दुनिया त ॾिसे थी त हर में काबा बि वेठो आ लेकिन हारून रशीद भी ॻाल्हा बाहर तो पियो वञे वजूद उते आ हाणे मां तोखां तो पुछां त पावर वारो ही जिस्म आ या पावर वारी ही दिल आ जवाब ॾे छा थियो थई मुसलमान हिन तुंहिंजे वजूद में काई ताक़त नाहे हे त फानिया फना थियणो आ मिट्टी सां मिलणो आ पर ओ जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जंहिं दिल पीता इन सिकायल खे कॾहिं को ज़रो प्यार न सही ख़ुदा जे वास्ते ॾाढी सिकायल थई ख़ुदा जो कसम हीअ जेका तुंहिंजी दिल आ न अमीर जी हुजे गरीब जी हुजे पीर जी हुजे अमीर जी हुजे मजदूर जी हुजे अमीर जी हुजे दौलतमंद जी हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखां तो पुछां बनीअ में फसल थींदो आ रईस जो फसल हुजे या गरीब जो हुजे वज़ीर आला जो हुजे या मुंहिंजा दोस्त हर हारीअ जो हुजे पर फसल जी ग़िज़ा कहिड़ी आ चओ पाणी जवाब ॾे फसल जी ग़िज़ा कहिड़ी फसल खे न की अमीर खपे न की वॾेरो खपे न की रईस खपे कुझु बि न खपे फसल खे खपे त पाणी खपे छो त उन जो जियापो पाणीअ में आ ओ मुसलमान जीअं फसल खे अमीर पीर सां वास्तो नाहे उन जो जियापो पाणीअ सां आहे हिन तुंहिंजे दिल जो बि न तुंहिंजे दौलत सां न बंगुलनि सां कंहिं शइ सां जियापो नाहे हिन दिल जो बि जियापो आ त यार जे हिक दीदार सां जियापो आ तुझे दिल जी तड़प इहा है तुझे दिल जी तमन्ना इहा है जेकॾहिं महबूब जो दीदार थी वञे त आशिक जो बेड़ो पार थी वञे हिकिड़ी झलक जेकॾहिं ख़ुदा तोखे नसीब करे सॼी ज़िंदगी चरियनि वांगुर दीवाननि वांगुर मस्ताननि वांगुर झंग झर में घुमंदो वती दुनिया चवे चरियो आहे दीवानो आहे तोते खिले तूं निहारे ऐं चवंदे हल भेणा केॾा न बेवकूफ़ आहिनि ढूंढ जे मथां चरिया लॻा पिया आहिनि मां त दीदार ई यार जा करे रहियो अख जी ज़रूरत आहे याद रख मुसलमान अख जी ज़रूरत आ रत त खोड़ पियो हूंदो आ ख़बर कान पवंदी आ त रत में छा आहे लेबार्टरीअ में वेंदो आ केमिकल मिलंदो आ खुर्दबीनीअ जे हेठो ईंदो आ ख़बर पवंदी आ त जरासीम साईअ जो आ या बुखार जो आ मां तफ़सील में नथो वञा मां पंहिंजे मौज़ूअ ते अचण खां पहिरीं अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद बादशाह छा थो ॾिसे थो त काबो काॾे ॿाहिरि वञी रहियो आहे हे बि पुठियां लॻो वजूद पियो आहे उते काबे जे हरम में जिस्म काबे जे हरम में रूहानी तौर ते वञी रहियो आहे छो त काबो बि मके में मौजूद आहे हरम काबा में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मताफ़ में तवाफ़ हली रहियो आहे दीवारूं काबे जूं मौजूद मगर काबतुल्लाह जो जेको रूह आहे
हो काॾे वञी रहियो आहे। मां रूह वरी वरी पे थो चवां न करे जो हक़ीक़त खे तेसां रूह जो नालो था ॾियूं। हक़ीक़त काबा काॾे वञी रही आहे। हारून रशीद ॾिठो त बहराड़ीअ में झंग में हली रहियो आहे, हे पोयां वञी रहियो आहे। वञी जो ॾिसे त हिकिड़ी कुराड़ी पंहिंजे यार जे प्यार जे मौज में मस्त लॻी पई आहे। काबो उन जे ॿाहिरां फिरी रहियो आहे। छा तोखे तो समझो जाए तो इश्क खे बस इहो ईअं समझी छॾियो जेको कासाई कुहन वरी निकिरी अचे ईअं पे निकिता छा, ये कहाणियूं आहिनि छा, हक़ीक़तूं आहिनि हक़ीक़तूं। पर न हक़ीक़त में पहुचण जे लाइ ख़ुदा हिन अखियुनि खे बंदि करे हे अखियूं ख़ुदा नसीब करे। जेॾी महिल हारून रशीद ॾिठो केर राबिया, केर चे राबिया नाटक शुरू खणी कयो अथई। राबिया ही कहिड़ो नाटक मचायो अथई, दुनिया तवाफ़ पे थी करे तो काबे खे खणी हेॾे घुरायो आहे। राबिया जो जवाब ॿुध, ओ हारून रशीद, ओ हारून रशीद, मां त कमज़ोर हां, मां त लाचार हां, मां त बेवस हां, मूं में त चुरण जी ताक़त नाहे, हलण जी ताक़त नाहे। मूं त बस दरबार में सवाल कयो मुंहिंजा साईं, सिक ॾाढी आहे तुझे काबे जे दीदार जी, पर जिस्म में ताक़त नाहे। मूं त सवाल कयो आहे, मुंहिंजे मालिक कुर्ब पाण ई कयो आहे। पर ओ हारून रशीद मूंखे तो चवी त हे छाजो नाटक कयो थे, नाटक त तो कयो आहे। घर खां निकितो वई सजदा 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 कंदो दुनिया खे ॾेखारींदो पियो जी त मां हेॾा सजदा पियो कयां। मां त वेही रुगी यार खे सवाल कयो आहे, दिल भर मूंखे घर वेठे दीदार करायो आहे। परे कोन्हे ॻाल्हि ॻाल्हि परे जवाब ॾे, परे कोन्हे पर वेझो बि कोन्हे, परे कोन्हे पर जवाब ॾे वेझो बि कोन्हे। हा केतिरा अहिड़ा आहिनि जेके वेठा त सुहिणे लाल जे नगरीअ में आहिनि, गोॾो गोॾे में ॾियो वेठा आहिनि, पर उन्हनि खां परे आहे। के उहे आहिनि जेके अलाए किथे वेठा आहिनि पर उन्हनि सां गॾु आहे। राज़ कहिड़ो आहे, न कहीं से दूर है मंजिलें, ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। मैं बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा, मेरी लाज रखे लो मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है। गाल समझ में आई या न जवाब दे, जवाब दे। मौक़ियो रब ॾिनो थई सौदे करण जो, मर्ज़ी तुंहिंजी आहे, सौदो दिल जो थींदो, ख़ुदा ऐं बाने जे दरमियान में थींदो। मर्ज़ी तुंहिंजी आहे, हे चंद लम्हात पंहिंजे दिल खे हिते वेही करे ॿाहिरि मोकिली, तुंहिंजी मर्ज़ी हिते वेही करे यार जे अंगण ते मोकिली, तुंहिंजी मर्ज़ी। बस हाणे मां पंहिंजी ॻाल्हि शुरू थो कयां त थोड़ो हिन दिल ऐं दिमाग़ खे दुनिया जे मामलात खां रुॻी न आज़ाद कंदे घड़ी खन जे लाइ ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे ॾाढो सवलो नुस्ख़ो ऐं सचो नुस्ख़ो थो ॾिए, जंहिंमें शक जी काई गुंजाइश कोन्हे का। अमड़ जे पेटां नाबीन खे जेकॾहिं
को सुरमो मिले ऐं हुनखे नूर मिली वञे, सॼी ज़िंदगी हुन सुरमे जी पचर छॾींदो? जवाब ॾे पचर छॾींदो? पर नूर मिलंदो तॾहिं जॾहिं सुरमो ॻाल्हाए त सही, जॾहिं सुरमो इस्तेमाल कंदो न। ऐं चई छॾे अदा मां अम्मा जे पेटो नाबीन हा, मूंखे वरी सुरमो छा कंदो, मां को पोइ अंधो थोरो ई थियो आहियां, मां त अम्मा जे पेटा ई नाबीन हा। ऐं ख़ुदा जा बाना, अम्मा जे पेटा नाबीन ई सही, पर कॾहिं कॾहिं को सुरमो अहिड़ो बि लॻी वेंदो आहे जेको अमड़ जे पेटा नाबीन खे बि नूर सां नवाज़े छॾींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? जे सम्झ में आई थई त पोइ थोरो दिलि जो ख़्याल दुनिया खां आज़ाद करे तसव्वुर कर, वेठो सुहिणे लाल कलंदर जे नगरी में हा, जिस्म मुंहिंजो सुहिणे लाल जे दरबार में आ, पर दिल मुंहिंजी मदीने वारे जे दरबार में आ। तसव्वुर कर, ख़याल कर, ज़हन खे हिकिड़े मिंट जे लाइ उन पासे पाबंद कर। कुछ लम्हनि जे अंदरि इंशा अल्लाह ताला जेॾी महिल कुंडड़ी लॻाईंदो हुई तॾहिं बि 2-3 दफ़ा कोशिशि कंदो हुई, हिकिड़ो दफ़ो न लॻी, ॿियो दफ़ो न लॻी, पर मुड़ंदे कोन छो त बल्ब ॿारणो आहे न। जॾहिं बल्ब ॿारण लाइ तूं 10 दफ़ा कुंडीअ ते ज़ोर आज़माई करे सघीं थो, त कॾहिं हिन बल्ब खे ॿारण लाइ बि थोरो कनेक्शन खे मिलाइण लाइ थोरी कोशिशि त करे ॾिस न, थोरी महिनत त कर न। महिनत न कंदे त वात में मानी पई हूंदी, पाण ई पेट में थोरई वेंदी। वात ताईं त आई, पर वात हलाइणो तोखे पवंदो। बसि हिन शहर सां गॾु मां आगाज़ कयां हिन महफ़िल जो। मौज़ू आहे अज़मत वालिदैन, पर इंशा अल्लाह ताला अॼु तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त हिन बलारनि जे महफ़िल में तोखे कहिड़ी वाल दह ॾे वठी हलणो आहे, तोखे अंदाज़ो ई कोन्हे को। चंद लम्हनि में तोखे ख़बर पइजी वेंदी त वेठो त लाल जे नगरीअ में ई, मगर अॼु कहिड़ी अमड़ जो तोखे दीदार, कहिड़ी अमड़ जो तोखे किस्सो, कहिड़ी अमड़ जी हक़ीक़त थी तोखे ॿुधाइणी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे शेर ॿुधी रुॻी तसव्वुर कर। कहिड़ी? छोड़ फिक्र दुनिया की। छा चयो? ॻाल्हायो त ख़बर पए न। चुप न कर, जाग त लॻई भाग। छोड़ फिक्र दुनिया की, अरे चल मदीने चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं, मुस्तफा गुलामों, अल्लाह मुस्तफा गुलामों की, चौ मेरे आका गुलामों की। अरे किस्मत बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां हैं, सॼी दुनिया घुमी आ, मदीने जहिड़ी गली काथे न मिलंदई। बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां हैं, जिस जगह पे मुझ जैसे अरे खोटे सिक्के चलते हैं, जिस जगह पे मुझ जैसे खोटे सिक्के भी चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। अब्दुल हफीज बल्लाल जे अमड़ जे याद जी महफिला, मुंहिंजा दोस्त अजीज इनायत फ़कीर जे अमड़ जे याद जी महफिला, अल्लाह वसाए फ़कीर जे किरड़ फ़कीर बल्लाल जे अमड़ जी याद जी महफिला। लेकिन मां तोखे सिधो मदीने वठी हलियुसि। छाजे करे मदीने वठी हलियुसि? जो मुंहिंजे मदीने वारे जो नानंग मदीने जो। छा चयमि? जवाब ॾे। मुंहिंजे मदीने वारे मीर जो।
नानक गाला काथों जो आ गाला गाला काथों जो आ मदीने जो आ अज मुझी दिल थी चवे अज मुझी दिल थी चवे कुरान जे आयत जो तर्जुमो बाद में कंदुस कुछ वाक़ियात बाद में बयान कंदुस अज सिधो तोखे मुझे आका जे अमड़ जे दरबार में वठी हला खबर पवई त मां हूंदिया। अच्छा किरण फ़कीर जी घर बाणे लिखियो आहे न सब अमड़ जे लाइ लिखियो मुझे ॾो रही आहे अदा किरण फ़कीर जी घर वारी आहे लिखण वारनि जी ग़लती आहे अदा अजीज़ा नेमन फ़कीर किरण बलाल जी घर वारे अब्दुल हफीज जी अमड़ अल्लाह वसाए जी अमड़ इनायत फ़कीर जी अमड़ मुझा दोस्त अजीज अज उन जे अज दुआए मग़फ़िरत जे मौके ते अज हे फ़कीर सजण साईं जो गुलाम तोखे काॾे वठी तो हले चो मदीने वठी तो हले तो वठी ते रुगी सेवण जा माण्हू न आहिनि नौशारे जा माण्हू हिते वेठा थे प्यारे जा माण्हू हिते वेठा थे करमपुर जा माण्हू हिते वेठा थे लकीशा सदर जा माण्हू हिते वेठा थे बूबकन जा माण्हू हिते वेठा थे छाजे ला हिन किने जे ला हर किस न छाजे ला हिन बेवकूफ़ ला हर किस न छाजे ला आया हन जो सभई मुझे महबूब जे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधण आया हन कच्चे मां बेड़न ते चढ़ी पहुंचण वारो परे परे खां अचण वारो जरा गौर कयो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जी जल अमड़ जे दरड़े ते तोखे वठी हला ख़बर नाहे कि तोखे अॻ में ॿुधल या न ॿुधल मुझे अम्मा जी शादी कंहिंसां थी आहे जो मुझे सुहिणे महबूब जे बाबा हज़रत अब्दुल्लाह सां ॻाल्हाईंदो हले कंहिंसां शादी थी आहे थोरो तारीख़ बि तुंहिंजे आॾो रखंदो हला हज़रत अब्दुल्लाह सां थी आहे सुहिणो अब्दुल्लाह कीअं चो जंहिंखे रब महबूब जो बाबो बनायो उहो कीअं हूंदो अंदाज़ो नथो लगाए सघी मुसलमान त जंहिंखे मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा जो बाबो बनायो आहे उन जो मक़ाम छा हूंदो उन जो हुस्न छा हूंदो उन जो जलवो छा हूंदो शार्ट में हिकिड़ी ॻाल्हि करे बस थो कयां छो त इन इश्तिहार में मीलाद मुस्तफ़ा बि लिखियल आहे इन करे यार जे ज़िक्र खां सवा सॼी महफ़िल अधूरी आहे जेॾी महिल हज़रत अब्दुल मुतलिब पंहिंजे प्यारे बचिड़े तफ़सील में नथो वञा पंहिंजे प्यारे बचिड़े सुहिणे हज़रत अब्दुल्लाह खे शादीअ जे लाइ वठी वञी रहियो आहे रिश्ते जे लाइ वठी वञी रहियो आहे जेॾी महिल रस्ते में सवे हसीन ॾिसनि थियूं सभु कंहिंजी तमन्ना हिकु अमीर औरत आहे दौलतमंद औरत आहे हज़रत अब्दुल मुतलिब ॾे निहारे चवे थी अॼु जे हिन घोट सां मुंहिंजी शादी कराई त जेकी घुरी सो ॼाए उठन जी आफर कई हिक जी न ॿिन जी न ॾहनि जी न वीहनि जी न सवनि जी मां ॻाल्हि खे मुकायां पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न हज़रत अब्दुल्लाह जे लाइ आफर न हुई उन जे चेहरे में जेको मुझे मुस्तफ़ा जो नूर चमकी रहियो हो उन नूर खे आफर थी रही आहे हज़रत अब्दुल्लाह जो उहो नूर जंहिं वजूद में अल्लाह जे ज़ात खे मुंतक़िल करणो हो उहा का बि ज़ात कान हुई उहा मुझे महबूब मुस्तफ़ा जी जीजल अमड़ बणजण वारी कायनात में अम्मा आमिना सुहिणी अम्मा आमिना सुहिणी जे मुक़द्दर में अल्लाह जे ज़ात मुझे मुस्तफ़ा करीम जे नूर खे रखियो हज़रत अब्दुल्लाह जी शादी थी कुछ टाइम खां बाद में महीना भी कोन गुजरिया थोड़ो टाइम गुजरियो आहे छो त टोटल ग़ालिबन तारीख़ जे हवाले सां कमो बेश थी सघे तो फ़क़त 3 महीना हज़रत अब्दुल्लाह जे शादीअ खे गुजरिया जो पाण मदीने पाक रवाना थी विया उन 3 महीननि खां भी पहिरीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत ॾे पैगाम मोकिलियो जंहिं समय उठ पे ॾिना त भला जे निकाह जो शौकड़ो अथई त हली आ निकाह जो शौकड़ो अथई त हली आ अॻ में उठ पई ॾी हाणे उठन जी ज़रूरत नाहे बस दिलड़ी ॾे तोसां निकाह कयां निहारे चवे थी
अब्दुल मुतल्लब जो बचड़ो त साॻियो आ, पर उन ॾींहुं जेका आसमान मां नूर जी चमक हुई अॼु उहा मौजूद नाहे। छा जवाब ॾिनई? जवाब ॾे। चई अब्दुल्लाह सुहिणा, अब्दुल मुतल्लिब जो पुट त साॻियो आ, मगर तुझे चेहरे में उन ॾींहुं जंहिं नूर जे लाटुन मूंखे मजबूर कयो तई तोखे मगरूर कयो, अॼु उहा शइ नाहे। हींअर मां मगरूर हां, हींअर मां मगरूर हां। अज़ीज़ाने मन ग़ालिबन 3 महीननि जो वक़्फ़ो आयो आ। शादी हज़रत अब्दुल्लाह जी मुझे करीम आका जे अमड़ सां थी आ। काफ़िलो आयो आ। काॾे हज़रत अब्दुल्लाह वञे थो? चओ मदीने थो वञे। काॾे थो वञे? ॻाल्हाई कोन। ॻाल्हाए मुस्लमान मदीने तय्यब वेंदो आ। केरु वेंदो आ? हज़रत अब्दुल्लाह वेंदो आ। अल्लाह जे कुदरत जो निज़ाम पंहिंजो आ, अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो पंहिंजो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधो अथई न त दोस्त कोहाए दादला थो मुहब मारा ए ख़ासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, पर उन्हीअ मंझि बि आहे का उन्ही ॻाल्हि असरार जी। ज़ाहिरी अखिड़ियूं कुझु ॾिसंदियूं आहिनि, राज़ मालिकनि जो कुझु हूंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह सुहिणो मके मां मदीने रवानो थींदो आहे। अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो आहे। सुहिणो अब्दुल्लाह ॾाढो बुखार ईंदो आहे, बीमार थींदो आहे। कहिड़े इलाइक़े में? जो उन वक़्तु पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में। जवाब ॾे। कहिड़े इलाइक़े में? ॻाल्हा ॻाल्हा कहिड़े इलाइक़े में? जो पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में। अज़ीज़ाने मन उन वक़्तु त कंहिंखे ख़बर कान हुई त ही इलाइक़ो कहिड़ो आहे, पर जो काइनात जे ख़ालिक़ ऐं मालिक खे ख़बर हुई त हिन इलाइक़े खे मां पंहिंजे महबूब जो मस्कन बनाईंदुसि, दुनिया जो मरकज़ बनाईंदुसि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत अब्दुल्लाह खे अल्लाह जे ज़ात घुराए वरितो। दुनिया खे रुख़सत चई करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलिया। जॾहिं इहो नियापो कासिद खणी आयो, जॾहिं इहा ॻाल्हि मके जे सरज़मीन ते वापसि पहुती, टेलीफोनियूं कोन हुयूं, मोबाइल कान हुई जो उन महिल राबितो थी वञे। टाइम गुज़री वियो, ॾींहं लॻी विया। जॾहिं कासिद न्यापो आंदो, न्यापो कंहिंखे मिलियो? जो हज़रत अब्दुल मुतल्लिब खे मिलियो, जेको सुहिणे हज़रत अब्दुल्लाह जो बाबो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं घर में ईंदो आ, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे अमड़ खे वेठो ॾिसी मथड़े ते हथ रखंदो आ। ज़रा तवजह कजा मुस्लमान, जॾहिं मथड़े ते हथ रखंदो आ त अखिड़ियुनि मां ईअं मींहुं वसंदो आ जीअं सावण वॾो फुड़ो थी वसंदो आ। मुझे करीम आका जी अम्मा, मुझे महबूब मुस्तफ़ा जी जीजल अम्मा, अम्मा आमिना कंधड़ो मथे करे निहारे चवंदी आ, बाबा प्यार त सदाई मिलंदो आ, मगर अॼु हिन प्यार जो अंदाज़ कुझु निरालो आ। ओ मुंहिंजा दिलबर बाबा सुहिणा, अॼु हिन प्यार जो अंदाज़ निरालो आ। सुणे अब्दुल मुतल्लिब जे ज़ुबान मां अल्फाज़ निकरंदा आहिनि, ओ बचड़ी सब्र अख्तियार कर। जॾहिं सब्र अख्तियार कर जो लफ़्ज़ अची वियो, समझी वई मुझे आका जी अम्मा त मुझे रब मुझे मथा छांव लाहे छॾी आ।
ओ मुसलमान गौर कर, ओ मुसलमान गौर कर, जेडी मल अम्मा खे इया खबर पई उन मल अम्मा जे मथा छा गुजरियो हुंदो, उहा महल केडी अजीब हुंदी। सोहणो अब्दुल मुतलिब उन वक्त भी जी अज सेवण जो को चाबीदार आ, सुणे लाल कलंदर जे दरबार जो मुंहिंजा दोस्त अजीज जी को सज्जाद हा या चाबीदार आ, उन वक्त हजरत अब्दुल मुतलिब काबतुल्लाह जो चाबीदार पंहिंजे सुहिणी प्यारी लादली नुंहुं खे रोंदो ॾिसी करे सिधो काबे में अचे हेठि कंध करे वेहंदो आ। ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, इन ॾुखो यल जा ॾुख मां कीअं लाहियां, कीअं संभालियां। आवाज़ ईंदो आ, फिक्र न कर, फिक्र न कर, तुंहिंजे बच तुंहिंजे नुंहुं आमिना जे वजूद में अल्लाह जे ज़ात उहो जवान ॾिनो आ जेको काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। काइनात जे, गौर कर, छाजो काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। फिक्र न कर अजीजा ने मल इए चई जॾहिं आवाज़ हज़रत अब्दुल मुतलिब जे निंड में पहुतो या कनन ते पहुतो, लुड़कड़ा उघंदो आ, ख़ुशीअ में ईंदो आ, अचे पंहिंजे नुंहुं खे चवंदो आ, ओ मुंहिंजी बचिड़ी ॾे त ख़बर, ॾे त ख़बर छा थी महसूस करी। जवाब ॾे थी, बाबा अॼु अजीब कैफ़ियत आ, काफ़ी ॾींहनि खां, पर अॼु अजीब कैफ़ियत आ। ज़मीन ते कदम थी रखां त नंढड़ियूं नंढड़ियूं पथरियूं बि चवनि थियूं त अस्सलामु अलैक उम्म या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जे रसूल जी जीजल अम्मा तो ते सलाम। पत्थरनि खे निहारे चवां थी, तव्हांखे छा थी वियो आ, तव्हांजी ताक़त काॾे वई, अॼु मेण थी वयूं हो। पत्थरियूं चवनि थियूं, असां छा मेण थियूं हो, जॾहिं लजपाल ईंदो वॾा वॾा जबल मेण थी किरी भुरी पवंदा। वॾा वॾा जबल, मौज़ू ते मोटा ॻाल्हि घणी तवील थी वेंदी। अज़ीज़ा ने मन हिकिड़ो ॾींहुं आयो जो मुंहिंजो लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़मीन ते जलवे अफ़रोज़ थिया। अम्मा जीजा जे दिल में इश्तियाक आ त मां पंहिंजे घोट सुहिणे अब्दुल्लाह जे वञी मज़ार ते थी अचां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ो नंढड़ो आ। मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौर ते उम्र मुझे करीम आका जी नंढड़ी आ। 6 सालन जे उम्र खे मुझो करीम आका पुजंदो वा। अम्मा आमिना उम्मे ऐमन सुणी खे गॾु करे काॾे वेंदी आ, चओ मदीने वेंदी आ। काॾे वेंदी आ, जवाब ॾे। ॻाल्हा ॻाल्हा मदीने ला मुझे मुस्तफ़ा जी अम्मा सिके पई आ न, जवाब ॾे। सबब कहिड़ो बि हुयो, पंहिंजे मुड़स सुणे अब्दुल्लाह जी सिक में सिकी रही आ, लेकिन सिकी मदीने जे गलन जे ला रही आ। अॼु तूं असां बि सिकी रहिया हूं, कंहिंजे करे, चओ महबूब मदीने वारे मीर जे करे। रातिन जूं रातियूं जागी दुआ था घुरो, मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार, लहने ओ जागा अखने जा, लहने ओ जागा अखने जा। इहा दुआ घुरंदा हो या न, जवाब ॾियो। हथ मथे खणी चयो त ॾिसां। सभिनी कोन खयो, मना घणनि खे नाहे वञणो। अल्लाह जो क़ुरान ॿुध, हथ मथे खाइण में ऐब न समझ। पुट जे तोहर ते बि हीअं ढिबी ढिबीअ ते कंदो हई, कंहिं रईस जे अचण ते राज़ी करण लाइ हीअं हीअं कंदो हई, महिरीअ उठ वांगुर। यादि रखी छॾजां, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जे मोहब्बत में, आले रसूल जे इश्क में, औलिया अल्लाह जे मोहब्बत में, जेकॾहिं हथड़ो मथे खणंदे रब जो क़ुरान थो चवे, अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम
वतशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो? ॻाल्हायो मुस्लमानो, भले न ॻाल्हायो परवाह नाहे, तव्हांखे समझी वियो हां। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला फरमाए थो ज़बानुनि जे मथां तालो लॻायो वेंदो, ज़बानुनि खे बंदि कयो वेंदो। बेनियाज़ रब फरमायो ज़बान तव्हांजी बंदि हूंदी, हथनि खे इजाज़त हूंदी, पेरनि खे इजाज़त हूंदी, अखियुनि खे इजाज़त हूंदी, जिस्म खे इजाज़त हूंदी, ज़ुबान बंदि हूंदी। तव्हांजो जिस्म गवाही ॾींदो। अॼु जे हथ मथे खणी चवी थो त मां मदीने वञण लाइ दुआऊं घुरंदो हां, क़यामत में तुंहिंजी ज़ुबान बंदि हूंदी, मगर हथड़ो गवाही ॾींदो, मौला शाहिदी थो ॾियां हिन मदीने वञण लाइ हथड़ो खयो, खणी न खणी तुंहिंजी मर्ज़ी। अज़ीज़ाने मन अम्मा सुणी मदीने तैयब पहुचंदी आहे, मुझे मुस्तफ़ा करीम जी उम्र केतिरी? जवाब ॾे, जवाब ॾियो। ओ सेवण जे दरबार में रहण वारो, 6 साल मुझे करीम मुस्तफ़ा जी उम्र ज़ाहिरी तौर ते, हकीकत में त मुझे मुस्तफ़ा जी उम्र केतिरी आहे? चो जिब्राइल खे बि ख़बर, चो जिब्राइल खे बि ख़बर। कोन थो वञा तफ़सील में त जिब्राइल खां जॾहिं मुंहिंजे महबूब पुछो छा ॾिठो ते जे हिकिड़ो तारो एतिरा 1000 साल गुम थींदे, एतिरा 1000 साल उभरदे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो अना ज़ालिकल खौकब